शुगर मिल्स के खंड बरामद करण की इजाजत ॾियण वफ़ाक़ी हुकूमत पारां 5 लख टन खंड दरामद करण जो फ़ैसिलो। ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ बाबति वफ़ाक़ी वज़ारत पारां तस्दीक। वज़ारत चयो त खंड सरकारी इदारनि ज़रिए दरामद कई वेंदी। समूरा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। खंड दरामद करण जो फ़ैसिलो क़ीमतूं बरक़रार रखण लाइ कयो वियो आहे। सिंध काबीना पेंशन सुधारनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। लेबर डिपार्टमेंट खे बि पोरियत जी घटि में घटि उजूरे बाबति स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठी नोटिफिकेशन जारी करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। ज़रई इनकम टैक्स जे रूल्स में तरमीम मंज़ूर। ज़मींदार जी SRB वटि रजिस्ट्रेशन लाज़मी करार। सखर ऐं हैदराबाद में इंडस्ट्रियल इनक्लू क़ाइम करण जी मंज़ूरी बि ॾिनी वई। हैदराबाद में 951 एकड़नि ऐं सखर में 400 एकड़नि ते इनक्लू क़ाइम कयो वेंदो। सिंध काबीना KPA जे शहर मालाकन में बटखला गर्ल्स एंड वुमेन ट्रेनिंग सेंटर क़ाइम करण लाइ 1 अरब रुपया जारी करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। जस्टिस सरफराज डोगर इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तौर हलफ खणी वरितो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐवान सदर में जस्टिस सरफराज डोगर खे उहिदे जो हलफ खणायो। तकरीब में सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़, बलूचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज बुगटी, वफ़ाक़ी वज़ीरनि, जजिस ऐं वकीलनि शिरकत कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी FIA खे हवाला हुंडी में मुलविस माफ़िया ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कराची में FIA ऑफिस जो दौरो, अहम इजलास जी सदारत बि कई। पेनू फ़क़ीरनि खे पढ़े मोकिलींदड़ एजेंट माफ़िया जो ख़ात्मो करण जी हिदायत। मोहसिन नक़वी चयो त हवाला हुंडी में मुलविस वॾनि माण्हुनि में हथ विधो वञे, कंहिं जो बि दॿाउ क़बूल बिना कार्रवाई कई वञे। जाली दवाउनि जे कारोबार में मुलविस माण्हुनि खे बि जेल में मोकिलियो वञे। चीनी हवाई फ़ौज जे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टिनेंट जनरल वांग कांग वफ़द सां गॾु हेडक्वार्टर पहुतो। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू सां मुलाक़ात। ISPR मूजिबि एयर हेडक्वार्टर इस्लामाबाद आमद ते चीन जे आला सतही दिफ़ाई वफ़द जी आजियां कई वई। लेफ्टिनेंट जनरल वांग कांग जी एयर चीफ सां मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी, इलाक़ाई सलामती ऐं ॿितरफ़े ताउन खे हथी ॾियण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं चीन विच में हवाई सहकार बाबति तफ़सीली ख़यालनि जी ॾेवट। मुल्क जे मथाहीं इलाक़नि पंजाब ऐं KP जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसातुनि तबाही मचाए छॾी। नदियुनि ऐं नालनि में चाढ़ बाद KP ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मोड़ वारी सूरत-ए-हाल। पंजाब में बरसात दौरान मुख़्तलिफ़ हादिसनि में 7 ॼणा फ़ौत। NDA में पारां KP ऐं पंजाब में बरसाती सिलसिलो वधीक 2 ॾींहनि ताईं जारी रखण जी अॻकथी। कोहे सुलेमान ऐं ॿियनि इलाक़नि में हलंदड़ तेज़ बरसातुनि बाद पाणी तेज़ीअ सां सिंधूअ तरफ़ वधण लॻो। सिंध जे गवर्नर जो लियारी में इमारत किरण जे नतीजे में फ़ौत थियलनि जे वारसनि खे 80 गज़ जा प्लाट ॾियण जो ऐलान। सिंध हुकूमत खां मुतासिरनि खे घर वठी ॾियण ऐं 6 महीननि जी वसवाट ॾियण जो मुतालबो। कामरान टेसोरी चयो त SBCA जे सरबराह जो चेहरो तब्दील करण सां कुझु न थींदो। SBCA जो सिस्टम तब्दील करणो पवंदो। सिंध हुकूमत 20 सालनि दौरान कंहिं बि रिहाइशी मनसूबे जो कमु मुकमल न कयो आहे। जस्टिस जुनेद गफ्फार सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे उहिदे जो हलफ खणी वरितो। गवर्नर कामरान टेसोरी जस्टिस जुनेद गफ्फार खां उहिदे जो हलफ खणायो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध हाई कोर्ट जे सीनियर जजिस ऐं वकीलनि बि हलफ बरदारी तक़रीब में शिरकत कई। चीफ जस्टिस जुनेद गफ्फार हलफ खणण बाद मज़ार काय ते हाज़िरी बि भरी।
इस्लामाबाद जी अदालत 27 यूट्यूबर चैनल्स ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्बास शाह यूट्यूब चैनल ब्लॉक करण लाइ FI जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। लाॻापियल अमलदार पेश ॿुधणे बाद अदालत यूट्यूब जे इंचार्ज ऑफिसर खे 27 मशहूर चैनल ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती हुकुमनामे में चयो वियो आहे त FI रियासत मुख़ालिफ़ मवाद जे हवाले सां 2 जून ते इंक्वायरी शुरू कई। FIA जे शाहिदनि खां मुतमिन आहियूं, कानून मुताबिक़ कार्रवाई करे सघूं था। ज़ुल्म जी इंतहा। मीरपुर बटोर में धाड़ेलनि भुंग न मिलण तां मुगवीअ खे क़त्ल करे छॾियो। लाश ॾियण लाइ बि 50 लख रुपया भुंग तलब। ठाराणी ॻोठ जे पुरहत गुलनि ठाराणी खे धाड़ेलनि क़त्ल करे तस्वीर वारसनि खे उमारे छॾी। धाड़ेलनि मुगवीअ जे वारसनि खे धमकी ॾिनी त भुंग न ॾिनो वियो त लाश दरियाह में लोढ़े छॾींदासीं। IBA टेस्ट में 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जो कराचीअ में एहतजाज। रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश दौरान पुलिस खेनि रोके वरितो। इंतज़ामिया ऐं मुज़ाहिरीन विच में ॻाल्हियूं। IBA टेस्ट में 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ उम्मीदवार मास्तरी जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ केतिरनि ॾींहनि खां प्रेस क्लब आॾो वेठल आहिनि। कराची जे इलाक़े अंचोली वेझो तेज़ रफ़्तार वीगे जे टक्कर में नौजवान जे ज़ख़्मी थियण वारो मामलो। पुलिस समाजी अॻवान ज़फ़र अब्बास जे ड्राइवर खे गिरफ़्तार करे गाॾी हथ करे वरिती। ज़फ़र अब्बास जो नौजवान जी मोटरसाइकिल जे हेडलाइट बंदि हुजण वारो बयान बि कूड़ो निकितो। CCTV फुटेज साम्हूं अची विया। ज़फ़र अब्बास जी गाॾी खे रांगवे वेंदे ॾिसी सघिजे थो। ज़फ़र अब्बास जी गाॾीअ जे टक्कर में 2 नौजवान ज़ख़्मी थिया हुआ। मीरपुर ख़ास में नौकरी जो ॾटो ॾेई औरत सां इज्तिमाई लॼ लुट करण जो इंकशाफ। ज़िले कौंसिल जो मेंबर गिरफ़्तार। रतनाबाद फाटक भरिसां मुबैना तौर 2 ॿारनि जी माउ ऐं तलाक़ याफ़्ता औरत खे नौकरी ॾियण बहाने लॼ लुट जो निशानो बणाए वियो। वाक़े जो केस दाख़िल। मुतासिर औरत चयो त मुकेश ऐं हकीम आरिसर घुराए ख़ाली प्लाट में इज्तिमाई लॼ लुट जो निशानो बणायो। पुलिस ज़िले कौंसिल उमरकोट जे मेंबर अब्दुल अलीम आरिसर खे गिरफ़्तार करे वरितो। कराची जे इलाक़े डिफेंस फेज़ 6 इतिहाद कमर्शियल में फ्लैट मां औरत जो लाश मिलण वारो मामलो गुझारत बणियल। पुलिस जो चवणु आहे त औरत जो केतिराई ॾींहं पुराणो लाश मिलियो आहे। संदसि सुञाणप 30 वरह जी अदाकारा हुमेरा असगर तौर थी आहे। औरत फ्लैट में 7 सालनि खां अकेली रहंदी हुई। फ्लैट जो भाड़ो न ॾियण ते मालिक मथियसि केस दाख़िल कयो हो। घर जो मालिक बिल खणी पहुतो त औरत जो लाश मिलियो। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। शहदादपुर में जवाबदारनि गलो कपे नीगर खे क़त्ल करे छॾियो। जमाल नगर में जवाबदारनि 13 वरहनि जे ज़ाकिर उर्फ सोनो शाही खे खंजरनि जा वार करे गलो कपे क़त्ल कयो। नीगर जे वारसनि जो चवणु आहे त नीगर पाड़े में रांदि खेली रहियो हो त मक्सी बिरादरी जा छोकिरा खेसि क़त्ल करे फरार थी विया। लाश घर पहुचण ते कोहराम। जुडो में नीगर सां बदफेली केस में गिरफ़्तार जवाबदार थाणे जे लाकअप मां फरार। 2 ॾींहं अॻु पुलिस जवाबदार बिलाल रांगड़ खे 9 वरह जी नीगर सां बदफेली जे केस में गिरफ़्तार कयो हो। जवाबदार जिस्मानी रिमांड ते जुडो थाणे ते लाकअप में हो। फैज़गंज वेझो बासरनि पारां 2 नींगरनि सां मुबैना ॾाढाई जी कोशिश। मुतासिर नींगरनि इल्ज़ाम हयो त जवाबदार रशीद ऐं सईद बालादी ज़्यादतीअ जी कोशिश कई। मज़ाहमत ते कपड़ा फाड़ी तज़लील जो निशानो बणायो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे।
घोटकी पुलिस पारां मोरोबासी 2 मुग़विन खे बासियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब कचे में धाड़ियलनि सां मुक़ाबले दौरान मुग़वी शाहिद ऐं सजावल चांडियो खे बाज़ियाब करायो। इलाक़े में चोबोल आहिनि त मुग़विन जी बाज़ियाबी भुंग भरण एवज़ थी आहे। ॿई नौजवान तितर वठण लाइ कचे विया हुआ जितां खेनि अगवा कयो वियो हो। दादू में 2 ॼणनि खे बांदी बणाइण ते साए समेत 5 एहलकार नौकरियुनि तां बरतरफ़। एसएसपी दादू वासी दुकानदार फयाज़ सूमरो ऐं लाड़काणो वासी मौला बख्श गाॾही खे नाहक बांदी बणाइण जे इल्ज़ाम हेठि एएसआई शमसुल हक कुरैशी, वॾो मुंशी हारून शेख, लाल बख्श गोपांग, बिलावल अहमद ऐं फरमान अली खे बरतरफ़ करे लाकअप कराए छॾियो। एहलकारनि मथां केस बि दाख़िल। हैदराबाद में गुलन जड़ी मासूम बाड़ी सिलाई मशीन जो तेल पीअण सबब फौत। वारसन जो डॉक्टर ते लापरवाही जो इल्ज़ाम। सिलाई मशीन जो तेल पीअण सबब 1 साल जी बाड़ी निंदिया धीउ अयाज़ लाशारी जी तबियत ख़राब थी वई। खेसि सिविल अस्पताल मुंतकिल कयो जिते हुन दम ॾिनो। वारसन जो चवणु आहे त बाड़ी डॉक्टरनि जी गफ़लत सबब फौत थी आहे। सिंध के मुख्तलिफ शहरन में हल्की बरसात सबब मौसम खुशगवार। खैरपुर, दादू, बदीन, तलहार, पडीदन, मार्कपुर, दरिया खान मरी, भान सईदाबाद, जोही में बरसात पई। ट्रंप जो गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे बेदख़ल करण जो मनसूबो बेनक़ाब। नेतन्याहू जो बरियासती हल खां इनकार। फ़लस्तीन जी सिक्योरिटी हमेशा लाइ इसराइल वटि रखण जो ऐलान। नेतन्याहू चयो त आज़ाद फ़लस्तीनी रियासत इसराइल खे तबाह करण जो सबब बणिजी सघे थी। सिक्योरिटी जा मामला इसराइल जे कंट्रोल में रहण घुर्जनि। गज़ा छॾींदड़नि खे बहितर मुल्क में तरसायो वेंदो। जेको रहण चाहींदो तंहिंखे न रोकियो वेंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त गज़ा लाइ बहितर मनसूबा आहिनि। कुझु सुठो थियण वारो आहे। गज़ा में जंगबंदी खां पहिरीं हमास जो इसराइली फ़ौज ते वॾो हमलो। 5 इसराइली फ़ौजी मारिजी विया। 14 ज़ख़्मी। इसराइली फ़ौज तस्दीक कंदे चयो त राति जो गश्त कंदड़ फ़ौजनि खे निशानो बणायो वियो। हमले में ज़ख़्मी थियल 14 ज़ख़्मियुनि मां 2 फ़ौजनि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। आलमी फ़ौजीदारी अदालत अफ़गान तालिबान जे अमीर हेबतुल्ला ऐं अफ़गान चीफ जस्टिस जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। आलमी फ़ौजीदारी अदालत औरतुनि ख़िलाफ़ जबरी क़दम खणण ते अफ़गान सुप्रीम लीडर हेबतुल्ला आख़ुंज़ादा ऐं चीफ जस्टिस अब्दुल हकीम हक़ानीअ जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। आलमी फ़ौजीदारी अदालत जे जज पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त अहिड़ियूं शाहिदियूं मौजूदु आहिनि जंहिंमां पतो पवे थो त तालिबान अॻुवाणनि औरतुनि ख़िलाफ़ सनफ़ी बुनियादनि ते जबरी क़दम खंया आहिनि। तंहिं करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। दुनिया जे मालदार शख़्स एलोन मस्क खे अमेरिका पार्टी ठाहिण जे ऐलान सबब माली झटको। हिक ई धक में $76 अरब जो नुक़सान। टेस्ला जा शेयर्स 7.5 सैकड़ो करे किरी पिया। टेस्ला जी मार्केट कैपिटलाइज़ेशन $1 खरब खां घटिजी $940 अरब थी वई। एलोन मस्क जी ज़ाती शेयर्स में बि लॻभॻि $10 अरब जी लाथ।
माली नुक़सान बावजूद एलोन मस्क तक़रीबन $450 अरब जी मालियत सां अमीर माण्हुनि जी लिस्ट में पहिरें नंबर ते मौजूद आहे। इंसानियत जे अलमबरदार अब्दुल सत्तार ईदीअ जे विछोड़े खे 9 वरह विहामी विया। कराची में हिक कमरे खां इंसानियत जे मसीहा अब्दुल सत्तार ईदीअ दुनिया जी सभ खां वॾी एम्बुलेंस सर्विस जो शुरूआत कई। अब्दुल सत्तार ईदी दुनिया में न हुअण बावजूद संदसि फलाही तंज़ीम अॼु बि इंसाननि जी ख़िदमत में मसरूफ़। अमेरिकी अदाकारा स्कारलेट जोहनसन जा भाग खुली विया। कमाई में टॉम क्रूज़, रॉबर्ट डाउनी जूनियर ऐं ब्रैड पिट जहिड़नि अदाकारनि खे बि पोइ ते छॾे ॾिनो। 1984 में जनम वठंदड़ 40 वरहनि जी स्कारलेट जोहनसन 52 खां वधीक फिल्मुनि में कमु करे $15 बिलियन कमाए वरिता।